नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त कोट डीजी मां खबर ॾींदा हलूं त कोट डीजी में दे निज़ामानी खैरपुर मीरज जे रवासिन जो पाक किताब खणी असिस्टेंट कमिश्नर खैरपुर तपेदार ऐं कोटार SHO B सेक्शन खिलाफ पाक किताब खणी एतियाई मुज़ाहिरो। DC खैरपुर समेत आला इख्तियारनि खां इंसाफ़ जी घुर भुरल शाह कॉलोनी जे रवासिन मर्दन औरतुनि जंहिंमें मंठार अली कांदिड़ो, हुसैन बख्श कांदिड़ो, ज़ाकिर हुसैन कांदिड़ो, मोहम्मद साबिल कांदिड़ो ऐं ॿियनि पाक किताब खणी दाईंदे इल्ज़ाम हणंदे चयो आहे त मोहम्मद मिठल कांदिड़ो बासरन शाहनवाज़ भुट्टो जे हथां असांजे खाते जी ज़रई ज़मीन 2 एकड़ 5 वेसा ते कब्ज़ो करण चाहे थो, जॾहिं त ज़िले खैरपुर मीरज जो करप्ट तरीन तपेदार अली बख्श फुलपोटो 20 लख रिश्वत वठी 1979 जा खाता मटाए वॾो ज़ुल्म कयो आहे। असांजी ज़मीन जी हिन वक़्त करोड़ों रुपयनि जी मालियत आहे। कुझु बाअसर प्लाटिंग करण बहाने मिठल कांदिड़ो खां सयूं वठी रात जे पेट में ॻरी रिश्वत एवज़ खाता मटाए छॾिया आहिनि, जॾहिं त मिठल कांदिड़ो सां असांजो को बि वास्तो कोन आहे। बाअसरनि जी कुल्हे ते चढ़ी असां सां नाहक करे रहियो आहे। हिननि मूजिबि क़ुरान पाक ते शफ़ाफ इंक्वायरी कराई वञे सभु अछा कारा पदरा थी वेंदा, जॾहिं त SHO B सेक्शन खैरपुर मीरज जो बाअसरनि जो वंगारू बणियल आहे। रोज़ असांजे दर ते पुलिस आणे हरासा करे रहियो आहे। हिननि DC खैरपुर मीरज समेत आला इख्तियारनि खां नोटिस वठण जो मुतालबो पिण कयो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।